हाँ सही अज करबला की था बस गाल कह तो ओहो सुनो सलमान फारसी ए दफे खुदा रे मौके ते पूछ जा सलमान फारसी के मुझे मुस्तफा फरमायो याद अथव न गरीब बुखारो आयो ऐ सलमान जी मुझा आका मेहरबान वन्य वनी हिन जे मानी जो इंतजाम करेया सुनो सलमान जी मदीने पाक में मुझे आका जी मस्जिद नबवी खां निकतो पहरो दर कहजो जो दिल भर अली जो सुभान अल्लाह कहजो दर पहरो हज़रत अली जो परिचो कहजो दर पहरो अल्लाह जी जात तो के मदीनो नसीब करे जबे मुझे मुस्तफा करीम जे कदम न खाई दे जबे कदम न खाई दे त पहरो दर अम्मा फातिमा जो तो के नजर ईंदो सुभान अल्लाह गाल लबी थोड़ी करे चवा सुने अबू बकर सिद्दीक जो दड़ो भी मदीने पाक जे मस्जिद नबवी में हुयो उमर फारूक जो उस्मान सभिनी सहाबा जो हुयो लेकिन हिकड़ो वक्त आयो मुझे महबूब मुस्तफा फरमायो ओ मुझा अबू बकर जी मुझा दिलबर तो जो दड़ो मस्जिद नबवी में तो खुले जी आका इन जो दड़ो बाहरे पासे कर हाजिर मुझा आका ए उमर जी आका दिलबर तू भी दड़ो बाहरों कर हा मुझा आका उस्मान जी मुझा महबूब मेहरबान तू भी पाजो दड़ो बाहरों कर जी मुझा आका वारो आयो हसनैन करीमैन जे बाबे जो मुझे मुस्तफा फरमायो अदा अली जी मुझा आका मुझो दड़ो भी मस्जिद में खुले तो जो दड़ो भी मस्जिद में खुले सुभान अल्लाह अल्लाह जे महबूब फरमायो अदा अली गौर सा मुझा अदा अली जी मुझा आका अजमा मुस्तफा ऐलान तो कया मस्जिद नबवी में दर खुलंदो हुयो जिते पहरो कदम पवंदो हुयो उन जो नालो छा चो रियाजुल जन्नत चो नालो छा रियाजुल जन्नत चो तोके मुके जन्नत जने मिले मुझे महबूब जे कुलन जो असवार अम्मा जे हज मु लहंदा त पहरो पैर जन्नत में पहरो पैर जन्नत में रियाजुल जन्नत दुनिया जे मस्जिद में वजो सजे पासे भी हो तो वधिक सवाब पर मदीने जे मस्जिद में खबे पासे भी हो तो वधिक सवाब सुभान अल्लाह केड़ो आ जो इहो राज आ त सजे पासे मस्जिद नबवी आ खबे पासे रियाजुल जन्नत आ मुझे मदीने जे मीर फरमायो मा बैन बैती व मिंबरी रौज़तम मिन रियाजिल जन्नत मा मुस्तफा जे घड़े का वठी न मिंबर ते सजो टुकरो जन्नत जो टुकरो आ जमीन ते जन्नत जो टुकरो हकीकत में राज छाहे जो हकीकत में इहो ही राज आ जेका जन्नतुल मअवा अर्शन का मथवा ओहा बी जगह ते नाहे इन ही मदीने जे जन्नत रियाजुल जन्नत जे मथो मौजूद आ सुभान अल्लाह राज वडो आ कदे मिलाद में खोलींदासी मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुने सलमान जी बाहर निकतो इठे अली जो दरो खबर ही तही ओहो दरवाजे को बंद थींदो ही नाहे सुभान अल्लाह जेको बंद थींदो ही नाहे गाल रह वे थोड़ी पूरी कया मुझे मुस्तफा फरमायो अदा अली तवज्जो अज अरबी न तो पढ़ा सिंधी में तो बुधायो अदा अली जी मुझा आका अल्लाह जे तरफ का हुक्म थी आयो छो त महबूब जी जुबान अल्लाह जे हुक्म सा खुलंदी आ ओ मुझा भा जी मुझा आका हुजूर चवे भा अली चवे आका मुझे मदीने जे मीर फरमायो अदा अली मुझे मथा भी गुस्ल वाजिब हुजे मां मस्जिद नबवी में हला घुमा मुझे रब इजाजत दिनिया अगर तुझे मथा भी गुस्ल वाजिब हुजे तू भी मस्जिद नबवी में हल घुमो रब इजाजत दिनिया सुभान अल्लाह राज केड़ो शरीयत जो पर्दो रखणो हो त गुस्ल वाजिब थींदो आ दुनिया के बुधाइणो भी हुयो त ही एकड़ी ज़ाहिरी हकीकत आ उन जी हकीकत आहे त मुझो मुस्तफा भी नूर आ त अली भी नूर सुभान अल्लाह मुखे चो तो सजण साईं जा फकीर दलील चो
चओ साईं दलील दे। फकीर दलील दे महबूब द नूर आ अली नूर किया चओ अली मोहम्मद तू ही खड़ी चओ अजीजन मन मुझे महबूब मुस्तफा फरमायो अम्मा फातिमा तु ज़हरा जेला त फातिमा तु बिदअतुम मिन्नी ये जेका मुझी फातिमा या मां मुस्तफा जे जिस्म जो टुकरो सुभान अल्लाह छा है मुझी फातिमा मां मुस्तफा जे जिस्म जो टुकरो सवाल तो खां पुछा 5 लीटर आबे ज़मज़म हुजे हिकड़ो कतरो अलग कंदे बुधा ओ पानी या आबे ज़मज़म जवाब दे आबे ज़मज़म आबे ज़मज़म मुझो महबूब फरमाए हसनैन करीमैन जे अमड़ जेला ये फातिमा मुझे जिस्म जो टुकरो छा जो टुकरो जो जेको नूरुन अला नूरा सुभान अल्लाह जने मुझो मुस्तफा नूरा तन जे जिस्म जो टुकरो भी नूरा वो उन नूर जो जेको घोटा जो वो भी नूरी नूरा सुभान अल्लाह यकीन न चई अन्या यकीन न चई जरा गौर कर त मुझो अली याओ काथे सुभान अल्लाह आयो काथे उन काबे जे अंदर जेको रब जो घर सुभान अल्लाह खुली पवात ला किथे वनी पहुंचा बस मोटा तो कोई थे सुने शेर खुदा जे घरे ते हजरत सलमान सुने दरो खड़कायो अंदर अम्मा फातिमा ज़हरा बा पर्दा जवाब इनायत फरमाए केर अर्ज़ तो करे अम्मा मुसाफिर गरीब बुखारो आयो मुझे मुस्तफा फरमायो इन लामानी जो इंतजाम कयो निकतो से दिल चयो त अम्मा जे दरे तो मानी वठी महबूब जे मेहमान के खाए सुभान अल्लाह अम्मा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा सलामुल्लाहि अलैहा बवेला थी चुका होया घर में चूल्हे घर में चूल्हे कान भरी हुई अम्मा देर कान कई ये कोन फरमायो त सलमान बिन वेलन का साजे घर में चुल्हे कान भरिया ये कोन फरमायो अम्मा सोड़ी पंजी अंदर कमरे में वनी का घर में चादर या को कंबल पियल होयो फरमायो सलमान जी मुझी अम्मा हे चादर खणी वनी सामो यहूदी वेठो उनखे दई करे उनखा वनी जव वठिया जल्द में पीही महबूब जे मेहमान दे मानी पचाए मोकिलिया त मुझे मुस्तफा जो मेहमान बुखारो न रहे सुभान अल्लाह बवेला भूख लगी पया घर में इमाम हसन ऐं हुसैन जड़ा शहजादा बिना खाइण पीअण जे वाह मुझे मुस्तफा जा बचड़ो तहां ते सलाम जी जो हजरत सलमान ओहा चादरड़ी खणी उन यहूदी वट पहुतो ओ ताज़ो वञा तौरेत या इंजील पढ़ी निकतो निहारे तो चवे ये चादर कहजिया चवे तो ये चादर या कंबल अलीउल मुर्तजा शेर खुदा जे घर जोआ ही अमानत तोर रख हेतरो अटो दे पैसा नहीं वरी अमानत खणी वींदासी ओ निहारे तो चवे गाल बुध चवे तो बुधा चवे तो कदे भी जिंदगी जे अंदर इन घरड़े काश अटे जे एवज कान रखिया मुखे खबर पईया बिन वेलन खां छो त मुझे पाड़े में घरा बिन वेलन खां चुल्ह कान बरिया मगर उन्हनि ताह कान कया आखिर छा थी वयो सलमान सुणे चयो ये हिकिड़ो गरीब परदेसी मुसाफिर बुखियो आयो आ पंहिंजे लाइ न पर उन्हनि जे लाइ अम्मा हीअ अमानत रखी आ तवजह कर उन यहूदी जे अखड़न में लुड़क लड़ी आया
ईसाई या यहूदिया गालिबन चवे तो ऐ सलमान मुखे पैदा कंदड़ रब जी ज़ात जो कसम जेसते मां तौरेत न पढ़ंदो हां तेसते दुकान ते न ईंदो हां हींअर पढ़ी आयो हां उन में लिखियल हुयो त जेको अल्लाह जो आखिरी सच्चो नबी हूंदो उन जे बचड़न जी इहा निशानी हुंदी बचड़ा बुख ते हूंदा पर जे सवाली को बुखारो ईंदो त बचड़न के छॾे पहिरीं उन जो पेट भरींदा। ऐ सलमान अल्लाह जे इज्जत जो कसम खणी थो चवां त सुहिणो नबी सच्चो नबी आ हे उन जी आल सच्ची आ हे दुकान भी मुस्तफा जो मां भी मुस्तफा जो सुभान अल्लाह दुकान सूधो सिधो मुझे महबूब जे खिदमत में आयो चवे तो आका ही मुझे सजे दुकान जो सामान मुझे मुस्तफा जे कदमन तो कुर्बान सुभान अल्लाह आले रसूल ओ थे मुझा बचड़ा याद रखी छॾ आले रसूल सां प्यार तोखे कॾहिं बि कसो कोन लॻंदो हा जॾहिं न अखिड़ी ॿूटी दे पोइ तोखे ख़बर पवंदई त हसन ऐं हुसैन जो प्यार छा थींदो आहे ओ मौलाना साहब हींअर भली ठका वहण बटाकू जीअं वणाई तीअं चओ पर यादि रखी छॾ हो कंहिं सियाणे चयो त भला खे तूं केॾा बि कसम विझ पर वकड़ कान छॾींदी पर जॾहिं हिन बिर जे मथां ईंदी वकड़ छॾणो पवंदसि छो त बिर में हलणो आहे मौलाना कहिड़े बि मसलक वारो हई हलणो तोखे बि इरादो जन्नत में हलण जो थिए ऐं जन्नत में हलण लाइ जेके न रब जन्नत जा वारिस बनाया आहिनि जे उन्हनि सां फिटाईंदे त पादर खाईंदे चओ जे उन्हनि सां फिटाईंदे त बाबा हिन इलाइक़े हिन ज़मीन जो जेकर ठेकेदार को हुजे मालिक केर भी हुजे मकादार भला मकादो खणी चो 20 सालनि जो जेकर पंहिंजो हे ॻोठ मोहम्मद कज़ाक वारा न मूंखे मकादो ॾियनि पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे न जंहिंखे अचणो ॾिए जवाबु ॾियो मुंहिंजी मर्ज़ी आहे न कॾहिं कंहिं ॿिए जी मर्ज़ी सच चओ अल्लाह क़ुरान में ॿुधाए छॾियो वतिलकल जन्नतुल लती नूरिसु मिन इबादिना मन कान तक़िया मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जे ज़ात हिन जन्नत जा वारिस बनाए छॾिया आहिनि के बनाया आहिनि चओ मुझे रब चओ कंहिं बनाया आहिनि मुझे अल्लाह ॻाल्हाए नथा ॻाल्हाए बात खोलियो मुझे बेनियाज़ रब जन्नत जा वारिस बनाया जन्नत पलीत या पाक जवाब ॾियो पाक पोया ॿुधायो शब्द को दवद जन्नत पाक उन जन्नत में हूरू भी मलाइक भी गिलमान भी मां तोखा तो पुछा जन्नत भी पाक हूरू भी पाक मलाइक भी पाक गिलमान भी पाक जवाब ने पो जंहिंखे जन्नत जी सरदारी मिलंदी उहे बि पाक हूंदा या कोन हूंदा बेशक दुनिया जे पाकीज़गी जो ऐलान दुनिया कंदी आ मुझे महबूब जे बचड़न जी पाकीअ जो ऐलान मुझो रब पाण करे रहियो आहे इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत वयुत्तहिरकुम तत्हीरा अली भी पाका अम्मा फातिमा भी पाका मुझो मुस्तफा भी पाका जो निकरण वारा लुअलु ऐं मरजान हसन ऐं हुसैन भी पाक चओ खोले दिल खोले नथो ॻाल्हाए शक थी या थोड़ी कट लगी वई थी ॻाल्हि ये शक थई त ॻाल्हाए त मां क़ुरान पढ़ंदो वञा तूं शक न आहे
इन करे पक थई त पो दिल खोले छो छो त मलाइका लिखण था पिया ये फकीर तो के ॾिसे या न ॾिसे पर ॾिसण वारा ॾिसनि ई था पिया नालो लिखजई थो पियो ऐं जेॾी महिल ते हुकुम थींदो ओ मुंहिंजे सुहिणे हुसैन जा दीवानो हलिया अचो जे तकड़ो हलणो अथई जन्नत में त पोइ दिलि खोले चओ त आले रसूल पाक आले रसूल पाक जरा गौर कर असहाबे रसूल जी इज्जत ऐं अदब हर कलमे वारे मुस्लमान ते वाजिब असहाबे रसूल जी इज्जत ऐं अदब हर कलमे वारे मुस्लमान ते वाजिब ऐं मुझे महबूब जे बचड़न जी मोहब्बत हर मुस्लमान ते फर्ज वक्त कोने वरी करबला जो मैदान रहिजी विंदो अज हिकड़े कलाक जे ला टाइम नो सी नसीर फकीर के मगर मुझा दोस्त लगे तो त 1.5 कलाक थी विंदो मां सिधो करबला हला हां साईं सिधो करबला हला का हिक ब मंजिल करबला जी पढ़ा ऐ मुसलमान मैदान करबला जे अंदर मैदान करबला जे अंदर दही जी रात शाजी रात दही जी रहमत जी बरसात चो रहमत जी बरसात करबला में बेटी मुझे मुस्तफा जे बचड़न जी ज़ात अल्लाह तबारक व तआला जे इम्तिहान जी रात अजीज़ा ने मन होड़ा यजीदन जे टोलन में यजीदन वटे कसम थे रब्बे जुल जलाल जो हक ऐं सच बुधी पो दिल चवई त अमल कजा यजीदन वटे शराब मौजूदा हर शय मौजूदा बेहयाई खुशू लगियूं पयूं हूं मगर मुझे महबूब जे बचड़न जे खीमन में 3 ॾींहनि खां पाणीअ जो कतरो बि मौजूद न आहे होॾे शराब खोरी हली रही आहे हेॾे मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़न जे खीमे में रब जे क़ुरान जी तमार हली रही आहे ऐं कलमे वारा मुस्लमान खुदा जे वास्ते ईमान के गॾु रखी जवाब ॾे 10 मुहर्रम हुजे या 11 हुजे 8 हुजे या 7 हुजे शराब कंहिंजे खीमन में हुया जो यजीदन जे जवाब कंहिंजे खीमन में हुया यजीदन जे नशा खुशू शादमाना दुल धमाका कंहिं वटि हुया जो यजीदन वटि हुया मुझे मुस्तफा जे बचड़न जे खीमन में छा हुयो जो रब जो कुरान हुयो बाबा जे पाण खां पुछ त जॾहिं मुहर्रमुल हराम जा ॾिहाड़ा ईंदा त तुंहिंजे ज़ुबान ते क़ुरान हूंदो आहे या चरस ऐं भंग ऐं शराब हूंदो आहे पंहिंजे पाण खां पाण पुछजांइ मां सजण साईं जो फ़क़ीर ग़ुलाम आहियां न तनक़ीद थो कयां न निशानो थो बनायां तोखे चवां थो ख़ुदा जे वास्ते पंहिंजे पाण खां पाण पुछजांइ जॾहिं 10 मुहर्रम जी राति थींदी आहे तुंहिंजी कीअं गुज़रंदी आहे हेॾो अच त मुंहिंजी अम्मा ज़ैनब खां पुछी ॾे त मुझे मुस्तफा जे बचड़न जी उहा राति कीअं गुज़री आहे सुभान अल्लाह इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे साथियुनि खे वेहारे चयो ऐं मुंहिंजा साथियो अगरि वञणु चाहियो त मां हुसैन तव्हांखे इजाज़त थो ॾियां वाइदो बि कयां थो क़यामत जे ॾिहाड़े तव्हांजी शिकायत कोन कंदुसि मगर जन्नत जी टिकेट वठी ॾींदुसि सुभान अल्लाह मुझे मुस्तफा करीम जे गुलाम मुझे सुहिणे हुसैन जे साबिल कहीं भी वञण जी न कई मुझे दिल पर हुसैन ॾिया विसराए छॾिया छा कयो ॾिया विसराए छॾिया मता को हया वजे करे न निकिरे ॾिया बंद हुजनि मां हुसैन तव्हांखे इजाज़त थो ॾियां भले निकिरी वञो जॾहिं कुझु वक़्त खां बैद वरी ॾिया जलाया विया त मुंहिंजो दिल पर हुसैन ॾिसे त सभई मुंहिंजे महबूब जा दीवाना लुड़क लाड़े रब जो ज़िक्र करे रहिया आहिनि ओॾां मुंहिंजी अम्मा बीबी ज़ैनब सुणी
पांजे दिल पर जानी भासा प्यार करण वारी पांजे खीमे में मुसल्लो रखी रब के बादाए रही है ओ मुझा मौला ओ मुझा करीम रब मुझे जानी जिगर भाव जी पारत हुजई हेडा मुझे महबूब जी बचड़ी अली मुर्तजा जी बचड़ी हसनैन करीमैन जी भेड़ मुसल्ले ते वेही रोई रोई दिल में ख्याल थी करे उठी दिसा त मुझे महबूब जे गुलामन मां को वनी त को न थो होडा मुझो इमाम अली मकाम खीमन मां निकरी चवे थो ओ मुझी भेण मुझे मुस्तफा जे जन्नत जा सब सिपाही कदम साबित कयो बीठा हने अल्लाह अल्लाह अम्मा बीबी ज़ैनब सुनी मुझे इमाम अली मकाम दे निहारे भेड़ जदे अमड़ न हुंदिया जे जी अमड़ नाहे उनके खबर हुंदिया त भेड़ छा हुंदिया ओ भेनरुन के विसारण वारा कदे बनीअ जे टुकरे ते कदे रिश्तेदारी में भेड़ के छडण वारा याद रखी छड अबो अम्मा वरी कोन ईंदा जो भेनरू वरी थी दियो भेनरुन खे याद कदो कर भेनरुन जा हक अदा कर भेनरुन जो मन ते शादियूं करा अगर अबू अम्मा न आहिनि पाण खे रोके रख न्याणियुन जूं शादियूं करा भेनरुन अचन त उन्हनि जे पेशानीअ ते चुमी दे त मुंहिंजो अपो हुजे हां त न्याणी समझी दे हां अपो नाहे अपे जे तरफ़ां पंहिंजे भेण जे पेशानीअ ते चुमी थो ॾियां मन मुंहिंजो मुस्तफा राज़ी थी पवे याद रखी छद ये करे रिश्ता तुझे भेनरुन जो दुआऊं रिश्ता तो के कीअं थियो रंग लाए अजीज़न मुझे महबूब मुस्तफा जे सुने अली मुर्तजा जी न्याणी बीबी ज़ैनब अञा अख अख सां लगंदी आ त मुझे महबूब जी बचड़ी के अम्मा दीदार कराईंदी आ ओ मुझी बचड़ी ज़ैनब जी मुझी अम्मा फिक्र न कर सुभाणे करबला जे मैदान में मुझो हुसैन अकेलो न हुंदो तुझो सुनो नानो महबूब मुहम्मद भी हुंदो तुझो बाबो अली भी हुंदो तुझी अम्मा फातिमा भी मैदान करबला में मौजूद हुंदी सुभान अल्लाह मुझो मदीने जो ताजदार जी गवाही अम्मा उम्मे सलमा मुझे मुस्तफा करीम जी हुआ घर वारी जेके मुझे महबूब मुस्तफा शीशीअ में मिट्टी विझी ॾिनी हुई ओ सलमा जी मुझा आका जॾहिं मिट्टी ही रत थी वञे पक समझ जा त अॼु मुंहिंजो हुसैन रब जे राह में शहीद थी वियो आहे मुझे करीम मुस्तफा उन पंहिंजे घर वारीअ जे हवाले अमानत कई जंहिंजी मुझे मुस्तफा के ख़बर आहे त 61 हिजरीअ ताईं करबला जे मैदान ताईं मुंहिंजी हीअ घरवारी दुनिया में मौजूद हूंदी अज़ीज़न मुहर्रमुल हराम जे ॾींहुं अम्मा उम्मे सलमा चवे थी अल्लाह जे इज़्ज़त जो कसम मंझंदि जो टाइम जुमे जो टाइम अख अख सां लॻी ॾिठमि त मुंहिंजो महबूब मुस्तफा अची वियो मुझे महबूब जी पोजीशन इया जी जंग मैदान मां अची वियो हुजे अर्ज़ कयम आका ही छा रंगा मुझे आका फरमायो ओ मुझी प्यारी कुंवर मां मुस्तफा हींअर करबला जे मैदान मां अची रहियो अम्मा उम्मे सलमा गवाही ॾींदे फरमायो अख खुली तकड़ में वञी उन शीशीअ ॾे ॾिठमि त जेका मिट्टी हुई उहा रत थी वई हुई अॼु ॾींहं ताईं मैदान करबला जे अंदरि जॾहिं ॾहींअ जो ॾींहुं थींदो आहे उहो ज़मीन जो टुकड़ो ज़मीन न पर खून जा फुआरा कढंदो आहे अज़ीज़न तारीख़ दे निहार 10 मुहर्रम सन 61 हिजरीअ खां अॻु में जंहिं ॾींहुं मुंहिंजो इमाम हुसैन पाक ऐं उन जा रुफ़क़ा शहीद थिया उन खां अॻु में
कॾहिं बि आसमान शाम जो ॻाढ़ो कोन थींदो वञी दुनिया जी तारीख़ पढ़ ही उन ॾींहुं ॻाढ़ो थियो जंहिं ॾींहुं 10 मुहर्रम जी शाम थी हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा पंहिंजे दौरे ख़िलाफ़त जे अंदरि ऐलान कयो हुयो जॾहिं पाण करबला जे मैदान ते आरामी थिया मंझंदि जो टाइम हुयो अख लॻी निंड मां अख खुली शेर ख़ुदा पंहिंजे ग़ुलामनि खे फरमायो हीअ उहा जाया हिन जगह ते आले रसूल जा कजावा लहंदा हिन जगह ते आले रसूल जा ख़ीमा खोड़िया वेंदा हिन जगह ते मुंहिंजे मुस्तफ़ा जा बचड़ा शहीद कया वेंदा कंहिं ॿुधायो हो जो हज़रत अली मुर्तज़ा जवाब कंहिं ॿुधायो शेर ख़ुदा पंहिंजे दौरे ख़िलाफ़त में पंहिंजे ग़ुलामनि खे ॿुधायो मज़ीद पाण फरमायो रोअण लाइ इंसान त छा पर उन ॾींहुं ज़मीन बि रत जा ॻोढ़ा रोंदी आसमान बि रत जा ॻोढ़ा रोंदो अज़ीज़ाने मन करबला जे मैदान खे मामूली न समझजा वॾे राज़ जो मामिलो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि खे जन्नत ॾिनी आहे पर सौदो करे ॾिनी आहे जन्नत ॾिनी आहे पर चओ पर अबू बकर सिद्दीक़ खे जन्नत जी टिकट मिली आहे सौदे में मिली आहे जान बच्चा कुर्बानी जे एवज़ मिली उमर फारूक के जन्नत जी टिकट मिली इबादत जे करे रियाज़त जे करे जंगन जे करे कुर्बान जे करे हिक हिक सहाबी के मिली उस्मान ज़िन्नूरैन के मिली तलहा ज़ुबैर के मिली अली के मिली पर जने इमाम हसन ए हुसैन के जन्नत जी टिकट न जन्नत जी जने सरदारी मिली आ अञा नमाज भी फर्ज कान थी रोज़ो भी फर्ज कोन थियो आ जंग में वञण फर्ज कोन थियो आ छो त उन वक्त न की जिहाद कयो आ न की लंबियूं नमाज़ूं पढ़ियूं न की रमज़ान जा रोज़ा रखिया सहाबा के जन्नत मिली नमाज जे सदके रोज़े जे सदके महबूब करीम सां जंगन में बच्चा कुर्बान करण जे सदके जवाब दे हसन ऐं हुसैन के नंढड़े लाकू जन्नत जी सरदारी मिली छाजे करे मिली हिकड़ो ही जवाब ॾिबो दोस्तन के तोहफ़ो ॾिबो आहे मिल्कियत बचन जे हवाले कबी आहे सुभान अल्लाह ये सच्चाई है ना ॻाल्हायो मुझे महबूब मुस्तफ़ा अबू बकर उमर उस्मान अली तलहा ज़ुबैर के जन्नत जी टिकट ॾेई दुनिया के ॿुधायो ख़बरदार थीजो हे मां मुस्तफ़ा जा यार अथव हे मां मुस्तफ़ा जा यार अथव ऐं जन्नत जी मालिकी हसन ऐं हुसैन नंढड़न जे हवाले करे मुझे मुस्तफ़ा दुनिया के ॿुधायो त जन्नत पैदा ठाही मुझे रब्बा ख़ालिक मुझो रब्बा पर जन्नत जी मालिकी रब मुस्तफ़ा जे हवाले करे छॾी आहे इन करे मां मुस्तफ़ा जन्नत जी टिकट पंहिंजे यारनि खे तोहफ़े में थो ॾियां पंहिंजी मिल्कियत जो वारिस पंहिंजे हसन ऐं हुसैन खे बनाए थो छॾियां फातिमत ज़हरा के बनाए थो छॾियां जन्नत में जेतिरियूं औरतूं वेंदियूं मुंहिंजे फातिमा जे उन चादर जे साए में हूंदियूं ऐं जेतिरा जन्नत में जवान वेंदा उहे मुंहिंजे हसन ऐं हुसैन जे हिन पाक हथड़नि जे छाम में हूंदा मुंहिंजे मुस्तफ़ा जा दीवानो हसन ऐं हुसैन टिकट उन्हनि खे जन्नत जी ॾींदा जन मां अली मुर्तज़ा राज़ी हूंदो दिलबर अली चवंदो मां टिकट उन्हनि खे ॾींदुमि जेके अबू बकर उमर उस्मान सां भी प्यार कंदा हो हिकिड़ी ॻाल्हि चवां सच क़बूल कंदव असां अहले सुन्नत वारनि जो अक़ीदो खुलियल अथव असांजो उहो अक़ीदो आहे जेको इमाम हसन ऐं हुसैन जो चओ असांजो उहो अक़ीदो आहे जेको इमाम हसन ऐं वरी चओ त फ़क़ीर दलील ॾे दलील ॾियां ॻाल्हि वरी मोहबत जी कयां पर हे हिन दौर जे अंदरि इश्क जी ॻाल्हि सां गॾु हे ॻाल्हि बि करणी आहे इमाम हसन कंहिंजो पुटु आहे चओ मुंहिंजे दिलबर अलीअ जो कंहिंजो पुटु आहे सुहिणे अली मुर्तज़ा जो इमाम हसन पाक बेशक मञा थो
तारीख़ तलख रही आहे। हज़रत अमीर मुआविया ऐं हज़रत अली जे दरमियान में भी मामलात रहिया आहिनि, कोई शक न है। लेकिन जवाब दे मुझे अली जो पगदार पुट केरु आहे? चो हज़रत इमाम हसन आहे। केरु आहे? जवाब दे हज़रत इमाम हसन आहे। जॾहिं हज़रत इमाम हसन सुहिणो हज़रत अमीर मुआविया सां लेखो नथो करे ऐं उनखे गले सां लाए ऐं हुकूमत हवाले थो करे त हिकिड़ो ई जवाब आहे, जंहिंसां इमाम हसन जो ठाह आहे उन सां अहले सुन्नत जो ठाह आहे। ऐं इमाम हुसैन पाक यज़ीद जे मथां लानत थो विझे, हथ में हथ नथो ॾे, जंहिंसां इमाम हुसैन जो ठाह नाहे उन सां अहले सुन्नत जो ठाह नाहे। जंहिंसां इमाम हसन जो ठाह आहे उन सां अहले सुन्नत जी दुश्मनी नाहे। ओ मुस्लमान गौर कर, असांजे अक़ीदे ते शक न कर। असांजो अक़ीदो उहो आहे जेको इमाम हसन ऐं हुसैन जो। अज़ीज़ान मन, करबला जे मैदान खां लहण ॾे कुझु मिंटनि जे लाइ 10 मिंट बचाल हिकिड़ी मंज़िल थो ॿुधाए। हिकिड़ी मंज़िल ॿुध, जॾहिं मुंहिंजे इमाम अली मक़ाम जो सिर मुबारक करबला खां कूफे खां दिमश्क ॾे रवानो थियो आहे। जिते जिते मंज़िल थी आहे उते मुंहिंजे हुसैन दुनिया खे रंग लाईंदो वियो आहे। अज़ीज़ान मन, किथे नाबीननि खे अखियूं ॾींदो पियो वञे, किथे ग़रीबनि जा घर अॾींदो पियो वञे। जेॾी महिल मक़ाम हलब ते इमाम अली मक़ाम जे पाक खून मुबारक मां ईसाई राहिब जे पेट जाई नाबीन न्याणीअ खे अखियूं मिलियूं, जीअं बाहि उला निकिरंदा आहिनि ईअं ॻाल्हि हुली वई। अहिड़ो काफ़िलो अची रहियो आहे, उन में अहिड़ा शहीदनि जा सिर जो जंहिंखे खून जो कतरो थो मिले, अमड़ जे पेटां ॼावल नाबीननि खे बि रब नूर ॾेई थो छॾे। उन हलब जे शहर में जॾहिं ॻाल्हि आम थी वई, जॾहिं ॻाल्हि आम थी वई, हिकिड़ो शख़्स वेठो हुयो जंहिंजे भेण खे रब हिकिड़ो पुटड़ो ॾिनो हुयो। उन जी मंज़िल अॻिते हुई, डोड़ंदो वियो, ओ मुंहिंजी भेण जी, मुंहिंजा दिलबर भाउ, मुंहिंजी अदी तुंहिंजे बचड़े खे दुनिया जे तबीबनि ला इलाज कयो आहे। ॿुधायां थो अॼु हलब जे शहर में ॻाल्हि ॿुधी अथमि, अहिड़ो काफ़िलो अॼु राति हलब में रहियो आहे, जंहिं फलाणे ईसाई राहिब जे माउ पेटां नाबीन न्याणीअ खे खून जे कतरनि सां चोॾीअ जे चंड वांगुरु अखियूं रोशन कयो आहे। अदा कीअं मिलंदा? अदी देर न कर, जीअं ई सुबुह थिए काफ़िलो हलब मां निकिरंदो, तूं इन पंहिंजे बचड़े खे जेको ला इलाज आहे रस्ते जे भर में कंहिं वण जे छांव में विहारे, पंहिंजे न्याणीअ खे मथां विहारे, तूं सदा करे झोली झले रस्ते ते बीही रहिजां। अहिड़ा त सखी था अचनि जो जेको सवाल कंदो आहे उन जो